कोटली कबीर का खबर शामिल कयूं पिया। गुलाम असगर हुलियो जे रिपोर्ट मुताबिक ॻोठ मोहतपार जा वासी प्रेस क्लब कोटली कबीर पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अब्दुल गफ्फार चन्ना मोहम्मद लुकमान चन्ना चयो त मुंहिंजो पुटु फरमान अली चन्ना होटल ते मज़दूरी कंदो हो, जॾहिं त 12 तारीख़ ते फोन करे चयो त मां ॻोठ अचां थो, पर 2 बजे खां पोइ उनजो नंबर बंदि थी वियो। जॾहिं त असां होटल वारनि खां बि पुछा कई, उन्हनि चयो त हू सुबुह सां निकिरी वियो आहे। ॻोठ असांखे का ख़बर कोन्हे त काॾे वियो आहे। असां सोशल मीडिया ते बि पोस्टियूं हलायूं आहिनि ऐं हैदराबाद बि ॻोल्हा कई आहे, पर असांखे किथां बि न मिलियो आहे। असांखे मुखालिफ़ धुर उस्ताद इकबाल चन्ना, उस्ताद अब्दुल रज़ाक चन्ना, ख़ालिद चन्ना, शौकत चन्ना, शमशाद चन्ना ऐं ॿिया असांखे धमकियूं ॾींदा हुआ त असां 20 लख रुपया ख़र्च करे मोहम्मद लुकमान चन्ना खे माराईंदासीं या तुंहिंजो पुटु अगवा कराईंदासीं। असांखे शक न बल्कि पक्का त मुखालिफ़ धुर मुंहिंजे पुट खे अगवा करायो आहे। जॾहिं त मुखालिफ़ चवनि था त छोकिरो अगवा न थियो आहे, पर मां क़ुर पाक खणी चवां थो त मुंहिंजो पुटु गुम आहे। हुन वधीक चयो त मुंहिंजे पुट खे कुझु बि थियो त हुननि जा ज़िम्मेवार मुखालिफ़ धुर हूंदा। हुननि IG सिंध, DIG सखर, SSP खेरपुर, DSP गंबद, SHO हिंगोरजा ऐं वस वारनि खे अपील कई त खोलारा मुंहिंजो पुटु आज़ादु कराए ॾिनो वञे।